जी नाज़रीन, असां हिन वक़्तु ख़ैरपुर नाथन शाह जे मीरसन चौक शेख महला में मौजूदु आहियूं, जिते हिकिड़ी मेडिकल कैंप बि लॻल आहे। ज़िलई इंतिज़ामिया ऐं गोरख फाउंडेशन, WHO ऐं ॿियनि तंज़ीमुनि गॾिजी करे मेडिकल कैंप लॻाई आहे। ही समूरा माण्हू जेके अव्हांखे हींअर नज़र अचनि पिया, ये सभु जो सभु माण्हू दवा वठण जे लाइ लाइन करे बीठल आहिनि ऐं इन्हनि खे डॉक्टर्स दवाऊं लिखी ॾियनि पिया। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं जेके आहिनि उहे फैलिजी वियूं आहिनि ख़ैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि इलाइक़नि में। अचो त हिते मौजूदु माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं। मलेरिया थी पई आहे, उज़बन में सूर आहे, थाणाई आहे, मन कमज़ोरी। घणनि ॾींहंनि खां बीमार हो तव्हां? असां कलाक वठी थी विया आहियूं। कल्ह खां वठी थी विया आहियो। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? साईं मूंखे मलेरिया मलेरिया जी। ख़ैरपुर नाथन शाह में घणनि ॾींहंनि खां हिते रहिया पिया हो? शुरू खां वठी या मोटी आया हो? मां हिते मदरसो पढ़ाईंदो आहियां, 2021 खां हिते आहियो। बोर्ड में तव्हां ॿाहिरि न निकिता? बोर्ड में निकितासीं ॿाहिरि, हाणे आया आहियूं। घणनि ॾींहंनि खां वठी बीमार थी पिया? हफ़्तो थी वियो। कहिड़ियूं बीमारियूं आहिनि हिते घणियूं ख़ैरपुर नाथन शाह? मलेरिया, बुखार, मच्छर, डेंगी मच्छर। तव्हांखे कहिड़ी बीमारी थी पई आहे? असांखे ॿियों टियों ॾींहुं बुखार हले थो, माना मलेरिया घणी निकिती आहे ऐं टाइफाइड सफ़ा घणी निकिती आहे। तव्हांखे मलेरिया थी पई आहे? हा। घणो ॾींहुं आहे बुखार में? टियों चौथो ॾींहुं अथसि, टे चौथो ॾींहुं आहे। हा। दवा अॼु वठण आया हो या ही कैंप हले थी 2-3 ॾींहंनि? अॼु मां वठण आयो आहियां। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मलेरिया टियों चौथो ॾींहुं आहे, मलेरिया बुखार थी पियो। 3-4 ॾींहं? हा। दवा तव्हां अॼु वठण आया? कैंप ही अॼु लॻी आहे। अच्छा जी हा, का बि सहूलियत न हुई, अॼु कैंप लॻी आहे। सभु निकिरी आया आहियूं ॿाहिरि, पाणी में वेठा आहियूं। छा करें, तकलीफ़ूं घणियूं आहिनि। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे चाचा? चाचा असां शुगर जा मरीज़ आहियूं, जो मतिलबु टेस्ट कराइणी आहे बुखार मलेरिया जी। अच्छा, बुखार मलेरिया थी वई आहे? हा। घणो ॾींहुं आहे बीमार हो? अॼु ॿियो टियों ॼाड़ो आहे। हा। कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं हिते भला ख़ैरपुर में थी पयूं आहिनि? सर गैस्ट्रो जाम आहे हिते, तमामु घणी गैस्ट्रो, माण्हू खे डायरिया जेको आहे मलेरिया, तक़रीबन बीठे माण्हू किरी था पवनि। माना गर्मी जा झटका, मलेरिया जाम आहे। मच्छर राति जो ईअं आहे जो सॼी राति वेही था रहूं हिकिड़े हंधि, सुबुह जो वञी 2-3 कलाक सुम्हूं था। असां हिते आहियूं, असां काॾे बि न निकिता। तव्हांखे छा थियो आहे? सर असांखे मलेरिया आहे हिते, एॾी बीमारी आहे ख़राबु आहे। कई माण्हू मलेरिया में मरी विया आहिनि। मुंहिंजे पाड़े में घर में गॾु तव्हां नेटुनि ते ॾिठो हूंदो, हिकिड़ो बीमार थी पियो आहे मलेरिया में, उहो माण्हू मरी वियो आहे। धप करे उन्हनि खे कुतनि उन्हनि जो लाश खाधो आहे। ख़ैरपुर साईं नाथ बिल्कुलु माना इलाहाबाद शहर आहे, किथे माना मालकी न आहे सर। वॾो आज़ाब। घणनि ॾींहंनि खां तव्हां बीमार हो? असांखे घणे हफ़्तो खनि थी वियो आहे सर। दवा अॼु वठण आया? दवा अॼु दवा ई कोन्हे सर, का शइ ई कोन्हे, का सहूलियत ई कोन्हे। हिते असां रड़ियूं कयूं मीडिया ते, दाऊं कयूं, तॾहिं असांजी पुकार ॿुधी आहे। कहिड़ी तकलीफ़ आहे दादा? भाई मलेरिया बुखार आयो। हिते घणा माण्हू छड़ा मलेरिया जा था नज़र अचनि? मलेरिया घणी आहे मच्छर जे करे साईं। माण्हू मरी विया आहिनि मलेरिया में। मलेरिया घणी आहे असां वटि, गैस्ट्रो बीमारी मलेरिया इहा घणी आहे असां वटि। हा। गैस्ट्रो में बि माण्हू अचनि था? गैस्ट्रो में बि अचनि था। तव्हांखे छा थियो आहे दादा? असांखे बुखार घणो ॾींहुं आहे बुखार में? 5-6 ॾींहं थी विया आहिनि। अच्छा। हा। दवा ववा वरिती अथव कोन? दवाऊं हुननि वटि उहे आहिनि ई कोन जेके चवनि था त। अच्छा। मां पंहिंजे वालिद साहिब खे बि वठी आयुसि, हिकिड़ी शीशी ॾिनसि, ॿियो टिकियूं ॾिनसि, की असां वटि इहो ई शइ आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। जेका दवा हूंदी उहा ई ॾींदा? हा, बसि इहा ई हालत आहे। हा। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तव्हां कंहिंसां गॾिजी आया हो? कंहिंखे वठी आया? बाबा साईं खे वठी आया। बाबा साईं खे। बाबा साईं खे छा थियो? इहो मलेरिया पॉजिटिव। घणनि ॾींहंनि खां वठी इहे बीमारियूं फैलियूं आहिनि? केतिरा ॾींहं? 2-3 ॾींहंनि खां वठी बुखार आहे। अॼु वरी टेस्ट कराई थी मलेरिया, दवा वठण आया। ख़ैरपुर नाथन शाह में कहिड़ियुनि बीमारियुनि जो घणो हिन वक़्तु फैलाव थियो आहे? तकरीबन बुखार, मलेरिया ऐं गैस्ट्रो जी बीमारी आहे। जी हा, फैलिजी वई आहे। जी हा, बिल्कुलु। काफ़ी माण्हू परेशान नज़र अचनि पिया। नाज़रीन, हिते पूरियूं लाइनूं लॻल आहिनि। तव्हां ॾिसी रहिया हूंदो त बाक़ाइदा लाइनुनि में माण्हू बीठल आहिनि जेके गैस्ट्रो, मलेरिया ऐं ॿियनि मर्ज़नि में मुब्तला आहिनि। चाचा छा थियो आहे तव्हांखे? साईं गुमरान, उल्टी आहे, पेट में सूर आहे, वकड़ आहिनि, अन्न खाइण खां कोन्हे, कपिड़ो पाइण खां कोन्हे, पाणी। बीमार कॾहिं खां वठी हो? बीमार साईं अॼु 8 ॾींहं। छा थी वियो आहे? मलेरिया थी? मलेरिया आहे, उन खां पोइ पेट में वकड़, पेट ऐं रतवां घुमरा था अचनि। तव्हां बि बीमार थी पिया? असां बीमार थी विया, रतवां घुमरा था अचनि ऐं घुमरा बि बीहनि कोन था। हिकिड़ो न ॿेड़ी अचनि था, वरी बुखार बि हिकु न ॿेड़ी आहे, मलेरिया छॾे कोन थो। तव्हांखे बि मलेरिया आहे? बुखार आहे, घुमरा आहे न, थोरो घणो लेस आहे। हा, टिकी टिकी दवा वठूं, अलाह रहम कंदो। माना गैस्ट्रो वग़ैरह थी वई? गैस्ट्रो ॾाढो थी वियो आहे साहिब, गैस्ट्रो ॾाढो आहे। हा, नंढे वॾे खे गैस्ट्रो घणो आहे। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तव्हां लाइन में बीठा हो? पॉजिटिव आयल आहे, उन सां गॾु ख़ारिश, गैस्ट्रो, ॾिसो था बीमारियूं वबा अख़्तियार करनि, त उन्हनि खे केरु मोह ॾींदो?
असांजा चूंडियल नुमाइंदा उतां तमाशो ॾिसंदा, असां हिते सूरन में आहियूं, वधीक अलाह बहितर कंदो। घणनि ॾींहंनि खां बीमार आहे? 5-6 ॾींहं थिया आहिनि। अॼु माशाल्लाह ही कैंप लॻी आहे, इन में फ़ाइदो पियो आहे, माण्हुनि खे दवायूं बि मिलनि थियूं, टेस्टूं बि थियनि पियूं। पाणी हिते अवाम खे मिले, साफ़ पाणी मिलंदो त ही बचा असांजा बचंदा। जे साफ़ पाणी न मिलंदो त असां इन पाणीअ मां नलकनि मां भरे उहो ई पाणी असां बचनि खे पियारियूं था। छाजे करे इहो गंदो पाणी असांजे बचनि जे जरासीम उन बचनि में वञनि था, उहे बचा असांजा बीमार थी था पवनि। माना तव्हांखे साफ़ पीअण जो पाणी हिते मिले नथो मिले, पाणी मिले, बसि महिरबानी करे पाणी मिले, बिजली। गैस्ट्रो मलेरिया ॾाढी फैलिजी वई आहे। नतीजे में माण्हू जेके आहिनि लाइनूं, ये पूरी जेको महलो आहे, चौक आहे जिते असां मौजूदु आहियूं, लाइनुनि में माण्हू बीठल आहिनि। हिकिड़ी कैंप लॻल आहे, उनजे ॿाहिरां लाइनुनि ठाहे बीठल आहिनि जेके दवाऊं वठनि पिया। हिते कुझु डॉक्टर्स वग़ैरह बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। असां कोशिशि कंदासीं त डॉक्टर्स सां बि गुफ़्तगू कयूं, त उन्हनि खां पुछूं त कहिड़ो कहिड़ो मर्ज़ जेको आहे हिते खैरपुर नाथन शाह में वधी वियो आहे, माण्हुनि खे कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ जेका आहे उहा आहे। ॾाढी परेशानीअ वारी सूरत हाल आहे खैरपुर नाथन शाह में, ख़ासि करे साफ़ पाणी जी माण्हू डिमांड कनि पिया त साफ़ पाणी जेको आहे उहो असांखे मिले। हिते असां सां गॾु कुझु डॉक्टर्स बि आहिनि, उन्हनि खां बि गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर साहिबु, खैरपुर नाथन शाह में तव्हां कैंप लॻाई आहे, कहिड़े मर्ज़ जूं शिकायतूं वधीक अचनि पियूं? काफ़ी लाइनुनि में माण्हू बीठल? सर हिते ॾिसो त हिकिड़ी डायरिया असां वटि तमामु कॉमन आहे, ऐं ॿियो स्किन इन्फेक्शन तमामु घणा आहिनि। डायरिया, गैस्ट्रो थी वई, ऐं मलेरिया तमामु घणी आहे। मलेरिया तक़रीबन अॼु असां 2500 टेस्टूं करे चुका आहियूं, पर तक़रीबन मलेरिया पॉज़िटिव था अचनि पेशेंट, ऐं मलेरिया जो ट्रीटमेंट बि शॉर्ट आहे। ऐं हिते तमामु इन शइ जी घणी नीड आहे। हिकिड़ी मलेरिया जी कैंप हिते ज़रूरु थियणु खपे। अच्छा, ॿ माण्हू साफ़ पाणी जे लाइ ॿुधाइनि पिया त उहो नलकनि में जेको ज़ेर ज़मीन पाणी आहे उहो ख़राबु थी वियो आहे, साफ़ पाणी न पियो मिले। हे ॾिसो न, चौधारी जेको पाणी बीठल आहे न, इहो मां चवां त हज़ारे बीमारियुनि जी बुनियादु आहे। इन मां हज़ारे लखे बीमारियूं जनम वठी असांजी जेके हिते सोसाइटी बची वई आहे उनखे इफेक्टेड करे थियूं सघनि। नो डाउट ही नलके जो पाणी पीअंदा त उन मां बि गैस्ट्रो थी सघे। मतिलबु ज़ेर ज़मीन पाणी ज़हरीलो थी वियो आहे? सर लाज़मन ज़हरीलो थींदो, जेकॾहिं हुनजी सराउंडिंग में तव्हां पाणी अहिड़ो ज़हरीलो बीहारे छॾींदो त लाज़मन थींदो। मतिलबु हींअर जेके गैस्ट्रो में माण्हू अचनि पिया उहे साफ़ पाणी उन्हनि खे न पियो मिले। मेन सप्लाई ॾिसो आहे न, तव्हां गैस्ट्रो जो काज़ ई ॾिसंदव न त पुअर हाइजीन, जेकॾहिं पुअर हाइजीन ॾींदो उहो गैस्ट्रो में ज़रूरु वेंदो। उन में असांजो पहिरियों सोर्स वाटर, ॿियो असांजो कंटामिनेटेड फूड। त असां हिनमहिल कंटामिनेटेड वाटर त हिते त तमामु घणो आहे। हज़ारे माण्हू मलेरिया में वरितल आहिनि? सर असां जेका टेस्टिंग कई आहे त हज़ारे माण्हू वरितल आहिनि, पर जेकॾहिं वधीक टेस्टिंग थींदी त मूंखे उमेदु आहे त अञा वधीक केसिस आहिनि। नाज़रीन, खैरपुर नाथन शाह जेको हिन वक़्तु बरसाती ॿोॾ जे वर चढ़ियल आहे, केतिरनि ई ॾींहंनि खां वठी माण्हू हिते बरसाति जे ॿोॾ में आहिनि, शहर ॿुॾल आहे, पर उनखां वधीक हिन वक़्तु जेको अलमियो जनम वठी रहियो आहे उहो बीमारियुनि जो आहे। हज़ारनि जी तादाद में माण्हू मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियनि चमड़े जी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। अॼु हिकिड़ी कैंप लॻल आहे, उन कैंप ते उनजा मंज़र ॾिसी करे ईअं लॻे पियो त को हिते को राशन विराइबो हुजे, उहो वठण जे लाइ माण्हुनि जो हज़ारनि जी तादाद में लाइनुनि में बीठल आहिनि। को राशन वठण लाइ न आया आहिनि, हीअ पंहिंजे जेका बीमारी आहे उनजी तशख़ीस लाइ, टेस्टुनि जे लाइ, दवाऊं वठण जे लाइ एॾो वॾो तादाद हिन बाज़ार में गॾु थियो आहे। ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त हिननि इलाइक़नि जे माण्हुनि जी मलेरिया जी बीमारी जी जेका चकास उन सां गॾु दवाउनि जो बंदोबस्तु कजे। साफ़ पाणी जी हिते तमामु घणी ज़रूरत आहे ताकी माण्हू गैस्ट्रो में मुब्तला न थियनि, छो त ज़ेर ज़मीन पाणी जेको आहे उहो ज़हरीलो थी चुको आहे। कैमरामैन सलाउद्दीन सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, खैरपुर नाथन शाह।